बावलपुर में खबर ईंदा हाल तो पाकिस्तान तहरीक इंसाफ के सेनेटर आज़म सवाती चयो आहे त मां त शाह महमूद कुरैशी से मिलण वयो हुयसि, पुलिस मूंखे भी गिरफ्तार करे वरतो। बावलपुर में जेल भरियो तहरीक दौरान गिरफ्तारी ॾींदड़ आज़म सवाती ऐं मोहम्मद अहमद मदनी जो तबई मुआइनो कयो वयो। मोहम्मद अहमद मदनी के तबई मुआइने का पोइ सेंट्रल जेल पहुंचायो वयो, जॾहिं त सेनेटर आज़म सवाती के चेकअप का पोइ डिस्ट्रिक्ट जेल रहीमयार खान रवानो कयो वयो आहे। असो तमाम हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब है, उनजो हेठी लिंक ते नंबर न लाइ तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।